सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान में अवां सभिनी खे दिल जे तमाम ते गहराइन सां भली कार चवां थी ऐं उम्मीद कयां थी तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, ख़ुशि हूंदो, ख़ैरियत सां हूंदो ऐं यकीनन अवां खे नशियात जो इंतज़ारु हूंदो आहे बेसब्रीअ सां त इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं कुझु ई लम्हनि खां पोइ, कुझु ई सातुनि खां पोइ इंशाअल्लाह सभई मिली करे रोज़ो बि इफ़्तार कंदासीं। अॼु जेकॾहिं ख़ासि ॾींहं ते मां रोशनी विझां छो त रमज़ान में हूं त तमामु घणा ख़ासि ॾिहाड़ा आहिनि, पर अॼु जेको ॾींहुं आहे उहो तमामु घणो अहम आहे। अॼु आहे दुनिया में आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे माइरुनि जो, यानी कि माउ जो अॼु आलमी ॾिहाड़ो आहे। त जेतिरियूं बि अमड़ियूं माइरूं मूंखे ॾिसनि पियूं उन्हनि सभिनी खे उन्हनि जो ई ॾिहाड़ो मुबारक हुजे। पर मां सम्झां थी त माउ जो को हिकिड़ो ॾींहुं कोन आहे, छो त हिकिड़े ॾींहं में माउ जी जेका ख़िदमत आहे या माउ असांजे लाइ जेतिरियूं क़ुर्बानियूं ॾिए थी उनजो सिलो या उनजो समर असां नथा ॾेई सघूं। ॿियो वरी अजीब ट्रेंड शुरू थी वियो आहे सोशल मीडिया ते, माउ सां हर कोई तस्वीर रखंदो, वॾा वॾा ईअं कैप्शन लिखंदो, माउ सां मुहबत जो इज़हार कंदो, पर घर में उहा ई वीचारी माउ जेका आहे घर जो कम बि पई कंदी ऐं उहो ई मासियुनि वारो रवैयो माउ सां इख़्तियार कयो थो वञे। त माउ सां मुहबत जो को हिकिड़ो ॾींहुं कोन आहे, बल्कि साल जा जेतिरा बि ॾिहाड़ा आहिनि उहे अमर जे नाले हुजणु खपनि ऐं अमर सां मुहबत जा ॾिहाड़ा हुजणु खपनि। अमर जो एहतराम तमामु घणो ज़रूरी आहे। ॿियो जेकॾहिं तव्हां प्यार बि नथा कयो ठीकु आहे, पर जेकॾहिं एहतराम नथा कयो त इहा मां सम्झां थी इहो वॾो गुनाह आहे। त कोशिशि कयो त पंहिंजे वालिदेन जो, पंहिंजे माउ पीउ जो एहतराम कयो ऐं अॼु जेकॾहिं माउ सां मुहबत जो इज़हार कयो ई अथा त पोइ इहो वचन बि कयो त माउ खे माउ सम्झंदासीं बि। इहो न आहे त अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंड शुरू थी वियो आहे त बसि दोस्तनि खे ॿुधाईंदासीं, सोशल मीडिया ते असां वायरल कंदासीं त माउ सां तमामु घणी मुहबत आहे ऐं आम ज़िंदगीअ में वरी माउ खे लेखियो ई कोन। त इहे जेके जज़्बा आहिनि अलाए छो हाणे बनावटी थी विया आहिनि, हर शइ में मिलावट थी वई आहे। त ख़ुदा जज़्बनि खे पाक रखो। जज़्बा तमामु घणा हसास हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं इंसान जे अंदरि हसासियत न आहे ऐं सुठा ऐं ख़ूबसूरत जज़्बा न आहिनि त यकीन कयो उहो इंसान ई न आहे। इन सुठी ॻाल्हि सां बाक़ाइदा नशियात जो आगाज़ असां कंदासीं ऐं हिन नशियात में जेके सहकारी कंपनीज़ आहिनि पहिरियों उन्हनि जा थोरा मञींदासीं, उन्हनि जो ज़िक्र कंदासीं। सभ खां पहिरियों हिन नशियात खे अॻिते वधाइण में सहकार आहे करशी जामे शीरीं वारनि जो ऐं सहर हुजे या इफ़्तार। करशी जामे शीरीं जो मशरूब तमामु घणो ज़रूरी आहे, तमामु घणी हद ताईं असांजे घरनि में इस्तेमालु बि कयो वेंदो आहे। उनखां पोइ ऑलपर्ट्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ टेलीनोर 4G ऐं इंटरनेट जी जीअं त मां शुरूआति में ॻाल्हि कई त अॼुकल्ह इंटरनेट जी तमामु घणी ज़रूरत ज़िंदगी में वधी वई आहे ऐं पहिरियों जेके कम महीननि में थींदा हुया हाणे कुझु लम्हनि में असां दुनिया सां कनेक्ट थी विया आहियूं। त कमाल आहे इंटरनेट जो ऐं 4G स्पीड जेकॾहिं हुजे त बाक़ी छा खपे। टेलीनोर 4G वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ डायमंड सुप्रीम फोम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं डायमंड सुप्रीम फोम तमामु बहितरीनु आहे ऐं क्वालिटी तमामु सुठी आहे ऐं कंफर्टेबल आहे। उनखां अलावा शारजा कुकिंग ऑयल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजूं अदियूं हिन महिल तयारी में हूंदियूं त अॼु पकोड़ा पचाइजनि, चाट पचाइजे, छा कजे, मतिलबु अॼु कहिड़ो ताम पचाइजे इफ़्तारीअ में। त पोइ अवां पकोड़ा पचाए सघो थियूं, समोसा पचाए सघो थियूं, पर सुठे गिह जो इंतिख़ाबु अव्हां खे करिणो आहे, सुठे कुकिंग ऑयल जो इंतिख़ाबु अव्हां खे करिणो आहे ऐं इन करे शारजा कुकिंग ऑयल जी सलाह मां अव्हां खे ॾियां थी, अव्हां इस्तेमालु करे सघो था। उनखां अलावा एनेक्स होम अप्लायंसेस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ब्लेंडर, ग्राइंडर ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके मशीनूं जेके रंधिणे में घणो करे असां इस्तेमालु कंदा आहियूं उहे तमामु सुठियूं आहिनि। उनखां पोइ सोगो वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं चांहि खां बिना त ज़िंदगी माना अॻिते वधी नथी सघे। उनखां पोइ फलक बासमती राइस वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं ऐं तमामु सुठी बिरयानी या अॼु मिठे में कुझु पचाइण जो जेकॾहिं इरादो रखो थियूं त पोइ अव्हां इंतिख़ाबु करे सघो थियूं फलक बासमती राइस जो।
उन खां पोइ सुपरस्टार मोटरसाइकिल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं सुपरस्टार खे केरु कोन सुञाणे, कंहिं साराह जी मोहताज या कंपनी कोन आहे। उन खां पोइ हबीब ऑयल मिल्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं हबीब जो गिहु या तेल तमामु बहितरीनु आहे ऐं सिहत बख़्श उन में ग़िज़ाई जुज़ शामिल आहिनि। उन खां पोइ बैक पॉलर वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। कोहिनूर चांहि वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। उन खां पोइ वरी ॿिए मशरूब जो ज़िक्र कंदसि, रूह अफ़ज़ा बि तमामु सिहत बख़्श आहे, उन जे सहकार जी बि थोराइती आहियां। महराण स्पाइसिस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं को बि सुठो ताम पचाइणो हुजे त सुठो मसालो हुन में इस्तेमालु कयो वञे जेकॾहिं त पोइ हुनजो ज़ाइक़ो अञा वधी वेंदो आहे। त ज़ाइक़ो जेकॾहिं अव्हांखे वधाइणो आहे त पोइ अव्हां महराण स्पाइसिस जो इंतिख़ाबु करे सघो था। उन खां पोइ हर्बियन हर्बल फार्मा वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। 14 जूस वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं ऐं फास्टर मोबाइल एसेसरीज़ वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। ऐं अॼुकल्ह खाधे पीते में बेहतियाती तमामु घणी पई थिए, कॾहिं स्पाइसी शयूं घणियूं खाई था छॾियूं, मशरूब नथा पियूं, पाणी बि घटि था पियूं रोज़े जे हालत में, वरी उथंदे ई जेकॾहिं का मिर्चनि वारी शइ अची थी वञे त लाज़िम आहे मादे ते तमामु घणो असरु पए थो, त अव्हां हाशमी इस्बगुल जो इस्तेमालु करे सघो था। उन जा बि थोराइता आहियूं। मुगलिया निमको वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उन खां पोइ इंटरफूड ऐं इंटरफूड वारनि जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे बि तमामु बहितरीनु आहिनि, उन्हनि जे सहकार जा बि थोराइता आहियूं। पांडा केमिकल्स, फेस फ्रेश, मीज़ान, LED लाइट ऐं मलका फूड द क्वीन ऑफ टेस्ट वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं। त हे सभई सहकारी कंपनीज़ आहिनि जिन जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में हासिलु आहे, पर महिमाननि खां बिना त हीअ नशियात अॻिते वधंदी न आहे ऐं लाज़िम आहे जेकॾहिं बहितरीनु कचहरी थींदी आहे असांजी त पोइ उहा बहितरीनु महिमाननि सां थींदी आहे। त अॼु बि हिन अङण ते तमामु सुठियूं शख़्सियतूं कही आयूं आहिनि। सभ खां पहिरीं जेका शख़्सियत आहे जंहिंसां मुंहिंजी मुलाक़ात कराइण वारी आहियां, माशाल्लाह जनरल सेक्रेटरी आहिनि ऑल सिंध उलमा ज़ाकिर फेडरेशन जा, भलीकार चवां थी सैयद सज्जाद शबीर रिज़वी साहब खे। अस्सलाम वालेकुम। ख़ैरियत सां आहियो? ऐं वॾा वॾा मुंहिंजा अमां ख़ासि वक़्तु ॾिनो, रमज़ान जूं मुबारकूं अव्हांखे हुजनि लख थोरा। ऐं उन खां पोइ असांजे हिन घर जो भाती मौजूदु आहे, तमामु सुठो ऐं तमामु मिठड़ो आवाज़ु आहे साईं जन जो, इस्माइल चांडो साहब। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भलीकार चऊं था जो अव्हां हिते कही आहियो। उन खां पोइ वरी हुसैन बख़्श गिलाल साहब मौजूदु आहे ऐं अनवर अली गिलाल साहब मौजूदु आहे। अव्हां ॿिन्ही खे बि भलीकार चवां थी, माशाल्लाह सना ख़्वाह आहियो अव्हां ॿई। त ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं, पर जेकॾहिं क़िबला इजाज़त हुजे त हमदे बारी ताला सां बाक़ाइदा हिन नशियात जो आगाज़ कजे ऐं अव्हांखे दरख़्वास्त कंदसि त अव्हां हमद सां शुरूआति कयो नशियात जी। बिस्मिल्लाह। अल्लाह 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 जे रहमत बरकत घुर जई, जे रहमत बरकत घुर जई, दे ज़िक्र जी घर घर लोली। अल्लाह 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 वाहिद जी कर बयान वडाई, जय ही खल्की सारी खुदाई। वाहिद जी कर बयान वडाई, जय ही खल्की सारी खुदाई। कर ज़िक्रोनी मालिक जो, कर ज़िक्रोनी मालिक जो, रहमत सां भर तूं झोली। अल्लाह अल्लाह जे रहमत बरकत घुर जई, जे रहमत बरकत घुर जई, दे ज़िक्र जी घर घर लोली। अल्लाह अल्लाह हर वक्त मिठे मालिक खे पुकारो,
सॾे नंढड़ल ॿारनि खे सेखारियो हर वक्त मिठे मालिक खे पुकारियो सॾे नंढड़ल ॿारनि खे सेखारियो ओ जेका सिखण में बिल्कुलु सहजी जेका सिखण में बिल्कुलु सहजी ऐं पढ़ण में बिल्कुलु सवली अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो जे रहमत बरकत घुरजई जे रहमत बरकत घुरजई दे ज़िक्र जी घर घर लोली अल्लाह हो अल्लाह हो जय जी ज़ुबान ते रब जो ज़िक्र ख़बर पोते खे कहिड़ो फ़िक्र ख़बर पोते खे कहिड़ो फ़िक्र कंदो नसीब रब माशर में कंदो नसीब रब माशर में शल ज़िक्र वारनि जी टोली अल्लाह हो अल्लाह हो जे रहमत बरकत घुरजई दे ज़िक्र जी घर घर लोली अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह अल्लाहू अल्लाहू तमाम मिठड़ो माशाअल्लाह वहाँ जो आवाज़ ऐं हमदे बारी ताला सां बाक़ाइदा हिन नशियात जी शुरुआत थी ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं पर उन खां पहिरियों वक़्तु आहे हिते मुख़्तसिर साहीअ जो काॾे बि न वञिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 जी व्यूवर सलाम रमज़ान नशियात में हिकु भेरो ॿीहर अवां खे भली कार चवां थी नशियात अवां जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी ऑलपर्स क्रीम ऐं टेलिनो 4G वारनि जे सहकार सां जे त मां शुरूआत में ॻाल्हि कई त अॼु आहे मायरुनि जो आलमी ॾिहाड़ो त सभ खां पहिरियों सजाद साहब छा चवणु चाहींदो हिन ख़ासि ॾींहं जे हवाले सां औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व बिल वालिदैन एहसाना अॼु जो ॾींहुं जीअं तव्हां फरमायो त आलमी सतह ते माहिरनि जो ॾियारो थो मल्हायो वञे ऐं दर हक़ीक़त हर ॾींहुं जेको आहे उहो उन माउ जो आहे जंहिंजी तरबियत जे करे इंसानु मुकमल इंसानु थींदो आहे बेशक माउ जो हिकिड़ी ज़िंदगीअ में इंसानी ज़िंदगीअ में माउ जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे ऐं माउ जेकॾहिं न हुजे त ही काइनात मुंहिंजे ख़्याल में अधूरी हुजे हा जॾहिं असां ॾिसंदासीं त असां हिकिड़ो ॾींहुं मनसूब कयूं था माउ सां त इहो इख़्लाक़ी अदवार न आहिनि मां चवंदो आहियां त हर ॾींहुं हर लम्हो माउ ऐं वालिदैन जी इज़त ऐं उनजे एहतराम में जेको आहे गुज़ारणु घुरिजे जीअं क़ुर चयो आहे त बिल वालिदैन एहसाना
पंहिंजे वालदेन सां एहसान सां पेश अचो ऐं उन ज़मीन जे मथां न घुमो जंहिंजे हेठां तव्हांजा वालदेन वेठा हुजनि। जॾहिं तव्हां ॾिसंदव त हीअ रमज़ान जा ॾींहं हलनि था, इन रमज़ान में ऐं 11 रमज़ान ते जनाब ख़तीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा जी वफ़ात जो ॾियारो आहे, जेकी उम्महातुल मोमिनीन आहे ऐं जंहिंजे दौलत ते जे करे इस्लाम परवान चढ़ियो। यानी ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि, हिकिड़ो वालिद ऐं हिकिड़ी माउ। जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम इस्लाम खे परवान चढ़ायो, जो रिसालत खे पंहिंजे आगोश में तरबियत ॾिनई, ऐं जनाब ख़तीजतुल कुबरा जी सॼी दौलत जेकी आहे उहा इस्लाम ते ख़र्च थी वई। ऐं ॿिन्ही वाहिद हिकिड़ी माउ ऐं हिकिड़ो पीउ, जंहिंजे लाइ क़ुर सूरह ज़ुहा में चयो त उन पंहिंजे महबूब जे लाइ जंहिंखे ख़ुदा चवंदो या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर ताहा यासीन, उनखे ख़ुदा सूरह ज़ुहा में चयो त मुंहिंजा हबीब तूं साहिब दौलत न हुए, असां तोखे गनी कयोसीं, तूं यतीम हुए, असां तुंहिंजी तरबियत कई। यानी ख़ुदा चए थो मां तरबियत कई, यानी दौलत न हुई, मां तोखे दौलत ॾिनी। यानी दौलत हुई जनाब ख़तीजतुल कुबरा जी, ख़ुदा थो चए इहो अमल मुंहिंजो अमल हो, मां ॾिनी। ऐं तरबियत करे थो जनाब अबू तालिब हिकु पीउ, ख़ुदा थो चए इहा तरबियत मां कई आहे। त क़ुर इहो ॿिन्ही हिकु पीउ जे हिकु माउ जे अमल खे पंहिंजो अमल करार ॾिनो। यानी जनाब ख़तीजतुल कुबरा जो एतिरो अहसान आहे इस्लाम ते, यानी मोहसिन आहिनि पंहिंजे इस्लाम जी। ऐं तव्हां ॾिसंदव त दस्तूर बि इहो आहे दुनिया में, ऐं त जेके आहिनि छोकिरे वारा जेके आहिनि पैगाम खणी वेंदा आहिनि छोकिरी वारनि ॾे, इहो ई रवाज आहे असां में बि। पर इहो जनाब ख़तीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा पाण रिश्तो मोकिलियो हज़ूर साईं ॾे। त जनाब ख़तीजतुल कुबरा ऐं ॿियूं असांजूं जनाब फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा हिकिड़ी कामयाब तरीन माउ आहे। जॾहिं बि माउरनि जो ज़िक्र थींदो त जनाब फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा, जनाब ख़तीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा, बीबी ज़ैनब सलाम, इहे उहे माण्हू आहिनि जंहिंजे करे असां वटि इस्लाम पहुतो आहे, जंहिंजी क़ुर्बानी जे करे। जनाब ख़तीजतुल कुबरा जी दौलत, जनाब बीबी फ़ातिमा उम्मे अबिहा, हुज़ूर साईं चवंदो उम्मे अबिहा माने पीउ जी माउ। यानी तव्हां अज़मत ॾिसो बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा जी, त जंहिंजा पुट जेके हसनैन आहिनि ऐं हिकु कामयाब तरीन जेकी आहे ज़ौजा आहे हज़रत अली अलैहिस्सलाम जी, हिकु कामयाब तरीन धीउ आहे जनाब जंहिंजे लाइ रिसालत एहतराम में उथे थी। त इन्हनि माउरनि जी ज़िंदगीअ खे जेकॾहिं असां सैम्पल ज़िंदगीअ में असां ॾिसूं ऐं उन्हनि जी आम फैम ग्रास रूट ते ऐं ख़वातीन खे ख़बर पए इन्हनि जी तालीमात ते, त हिकिड़ो सुठो माशरो थी सघे थो ऐं कामयाबी थी सघे थी माशरे में। ऐं जेके ओल्ड हाउसिस में जेके अॼु माउरनि जा ॾींहं था मल्हाइनि, उन्हनि जूं माऊं ओल्ड हाउसिस में ज़िंदगी गुज़ारनि। बिल्कुलु, ऐं हीअ तॾहिं ॾिहाड़ो मल्हायो वियो जॾहिं इन ॻाल्हि खे महसूसु कयो वियो त माउरुनि जे लाइ ओल्ड हाउस क़ाइमु कया विया आहिनि, ऐं इहा जेका शरह उहा वधंदी पई वञे। ॿाहिरियुनि मुल्कनि में जाम थी, उनखां पोइ वरी असांजे मुल्क में बि इहो रिवाजु पकड़ियो, त उनखां पोइ इहा ज़रूरत महसूस थी त हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं हुजे जॾहिं औलाद पंहिंजे माउ सां मुहबत जो इज़हार करे। सो बहरहाल बिल्कुलु तव्हां सुठो चयो, पर उहो माउ जी अज़मत जो ॾिहाड़ो त को थी नथो सघे, को मुक़ररु नथो थी सघे। बिल्कुलु मां सही चयो। वधीक ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं। असां सां हिन प्रोग्राम में हुसैन बख़्श गिलाल साहब ऐं अनवर अली गिलाल साहब बि मौजूदु आहे। मां चाहींदसि अव्हां हिन प्रोग्राम में अक़ीदत जा गुल निछावर कयो ऐं सनाख़्वानी कयो पंहिंजे मिठड़े आवाज़ में। कहीं विषय जी खोट न कईया मालिक शहर मदीने में, कहीं विषय जी खोट न कईया मालिक शहर मदीने में। शोजोते महबूब संदसिया, शोजोते महबूब संदसिया, तॾे मेहर मदीने में, कहीं विषय जी खोट न कईया मालिक शहर मदीने में,
कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। गुंबज़ खज़रा ते गुलज़ारी तरफ़ चइन खां आ चमकारी। गुंबज़ खज़रा ते गुलज़ारी तरफ़ चइन खां आ चमकारी। रहमत रब जी आहे जारी, रहमत रब जी आहे जारी। शाम व सहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। मालिक शहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। मालिक शहर मदीने में छो जो उते महबूब संदसि आ, छो जो उते महबूब संदसि आ। तॾहिं अमेहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। अणमुद मेवा मिलंदा आहिनि, राज करे रज रोज़ था खाइनि। अणमुद मेवा मिलंदा आहिनि, राज करे रज रोज़ था खाइनि। आशिक़ ईदूं प्यार था मल्हाइनि, आशिक़ ईदूं प्यार था मल्हाइनि। चारई पहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। मालिक शहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। मालिक शहर मदीने में छो छो जो उते महबूब संदसि आ, छो जो उते महबूब संदसि आ। तॾहिं अमेहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। सख़्तु न आकड़ सरदी थींदे, गरम हवा न झूठो ॾींदे। सख़्तु न आकड़ सरदी थींदे, गरम हवा न झूठो ॾींदे। क़यामत ताईं मोर न ईंदे, क़यामत ताईं मोर न ईंदे। गम जी लहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। मालिक शहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। हवेली हबीब खुदा जे नूरे मुजस्सम बदरल दो जाजी। हवेली हबीब खुदा जी नूरे मुजस्सम बदरल दो जाजी। खोले छॾी सरकार सखा जी, खोले छॾी सरकार सखा जी। आहे नहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। मालिक शहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। जाते खुदा जो ख़ास करम आ, शहर मदीनो बागे रमवा। जाते खुदा जो ख़ास करम आ, शहर मदीनो बागे रमवा। लिखण खां कासिर मोजो कलम आ, लिखण खां कासिर मोजो कलम आ। बेहद बहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। मालिक शहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। हजन जा ॿुधी अहवाल अर्ज़ु कंदवा मीरल गिलाल। हजन जा ॿुधी अहवाल अर्ज़ु कंदवा मीरल गिलाल। साईं घुरायो मोहिन साल, साईं घुरायो मोहिन साल। गाया शहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। मालिक शहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। मालिक शहर मदीने में छो जो उते महबूब संदसि आ, छो जो उते महबूब संदसि आ। तॾहिं अमेहर मदीने में कंहिं बि शइ जी खोट न कई आहे। सुभान अल्लाह। वाकई शहर मदीने में भला छा जी खोट हूंदी, जाते नूर ई नूर आहे, रहमतूं ई रहमतूं आहिनि, बरकतूं ई बरकतूं आहिनि। उते खोट जो त को सवाल ई पैदा नथो थिए। छा चवणु चाहींदव अलामा सज्जाद साहब? बिल्कुलु मदीनो त उहा आहे त हर इंसान तड़पे थो त मदीने जी ज़ियारत करे। ऐं
कुल काइनात ई मदीने में आहे असांजी। सुभान अल्लाह, सुभान सरकार अल्लाह, दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ा मुबारक ऐं गुंबत ख़िज़रा वाह, काइनात जी कुहा दौलत आहे पर जेके जंहिंजे लाइ हर मुस्लमान चाहे थो ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे सम्झूं। छो त अॼुकल्ह दुनिया में ॾिसंदव त जिथे जिथे बि मुस्लमान आहिनि उहे इस्तराब ऐं मुसीबत जी कैफ़ियत में आहिनि, चाहे उहो लबनान आहे, चाहे उहो फ़लस्तीन आहे, चाहे उहो यमन आहे, उन्हनि मुल्कनि में ॾिसो था तव्हां शाम आहे, इराक आहे। क़िबला इन ते वधीक असां तफ़सीलन रोशनी विझूं था त छो असां इहे इंतिशार जो शिकार थी विया आहियूं। व्यूवर्स, वक़्तु आहे हिते मुख़्तसिर साही जो हीअ नशियात अमां जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी, ऑलपर्स क्रीम ऐं टेलीनो 4G वारनि जे ताउन सां। मिलूं था मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी व्यूवर, सलाम रमज़ान नशियात में मुख़्तसिर साई खां पोइ वरी अमां सभिनी खे भली कार चवां थी। हीअ नशियात अमां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी वारनि जे ताउन सां, ओलपर क्रीम वारनि जे ताउन सां ऐं टेलीनो 4G वारनि जे ताउन सां। ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां उतां ई अॻिते कंटिन्यू कंदासीं जिथां असां छॾियो हुयो ऐं सैयद सज्जाद शबीर रिज़वी साहब मौजूदु आहिनि अॼोके प्रोग्राम में। त साईअ ते वञण खां पहिरियों अव्हां ॻाल्हि कई त दुनिया में मुस्लमान जिथे बि रहनि था अलाए छो इंतिशार जो शिकार आहिनि, माना पाण में एको बि न रहियो आहे, ॿधी बि न रही आहे, दीन खां बि दूरी थी वई आहे। छा कारण छा सम्झो था? ॾिसो त 57 जेके आहिनि इस्लामी मुमालिक आहिनि, हा बिल्कुलु, हिन सॼे सयारे ते जंहिं ते असां साह था खणूं, ऐं उन जे बावजूदि जेके आहिनि तव्हां ॾिसंदव जॾहिं दुनिया में त जिथे बि मुस्लमान ॾिसंदव त उहे पोइ ते पियल आहिनि। ऐं इस्लाम जेको आहे दुनिया में तमामु मज़ाहिब खां सुठो ऐं यूनिक मज़हब आहे, बेशक को शक न, जंहिंमें इस्लाम आफ़ाक़ी पैगाम आहे। उन में तव्हां जॾहिं हक़नि जी ॻाल्हि कंदव त हुकूक जेके आहिनि जेतिरा इस्लाम औरत खे ॾिना आहिनि, मर्दनि खे ॾिना आहिनि, ऐं रिश्तनि जो एहतराम जेको इस्लाम सेखारियो आहे, ऐं इंसानियत जो जेको माना अॼु दुनिया चए थी त यूरोप में मां पाण वञी ॾिसी आयो आहियां त जेके चवनि था त असां इंसानी हुकूक जा चैम्पियन आहियूं, का बि इंसान जी का भञ कड़ी थींदी आहे त असां उन ते आवाज़ु बुलंद कंदा आहियूं। उहे ॻाल्हियूं जेके यूरोप में राइज हाणे आहिनि उहे 1400 साल खां अॻु असांजे इस्लाम ॿुधाए छॾियो हो त इंसानी हुकूक जी पासदारी छा आहे। हुज़ूर साईं जेको आख़िरी ख़ुतबा हजतुल विदा गदीर जे मैदान में ॾिनो हो उन में तव्हां फरमायो इन्नी तारिकुम फ़ीकुम सकलैन किताब अल्लाह इतरती वहल बैती, मां अव्हांजे दरमियान ॿ हिकिड़ी अहम शयूं, सकलैन जी माना आहे बराबरी वारियूं, बराबरी, जंहिंजो हज में वज़न हिकु जहिड़ो हुजे, ॿ शयूं छॾे थो वञा, किताब अल्लाह इतरती वहल बैती, हिकु किताब क़ुरान मजीद, ॿिया मुंहिंजा अहल बैत आहिनि। त इहे ॿई ख़ुदि हुज़ूर साईं इन करे फरमायो त प्रैक्टिकल सां गॾु थ्योरी जेकॾहिं थ्योरी कंहिं बि डॉक्टर खे तव्हां चवंदव त जेकॾहिं थ्योरी पढ़ी हुजे ऐं उन हाउस जॉब न कयो हुजे, प्रैक्टिकल न कयो हुजे, उहो डॉक्टर नथो थी सघे। लाज़िम आहे उनखे ख़बर ई न हूंदी। असां वटि शख़्सियतूं बि आहिनि ऐं असां वटि मुकमल ज़ात हयात क़ुरान बि मौजूदु आहे, माना ॿई शयूं आहिनि। ॿई शयूं उन जे बावजूदि छो त असां वटि उन जो इम्प्लीमेंटेशन कोन्हे, इम्पोर्टेंट शइ आहे, असां उन ते अमल नथा कयूं। नारो त हणूं था इस्लाम जो, इस्लाम जी पासदारी बि ॻाल्हियूं था कयूं ऐं चऊं बि था असां हुकूक वठण लाइ तयारु आहियूं, हुकूक ॾियण लाइ तयारु न आहियूं। सभ खां वॾो मुंहिंजे ख़्याल में मर्ज़ हिन महिल इहो आहे त चवनि था त असांखे हक़ मिले
जी बाक़ी ॿिए सां असांजो को उहोई त मतिलबु न, न आहे। असां नारो हणूं था त असां हिकु अहिड़ी रियासत था ठाहियूं जेकी रियासत मदीना आहे। रियासत ऐं मदीना रियासत मदीना जो कुलियो जेको आहे उनजी बेसिक थीम बि असांखे मालूम न आहे त रियासत मदीना जो क़याम कीअं थियो। ऐं इहो सभिनी खां इम्पॉर्टेंट तव्हांजे सिंध चैनल जे ज़रिए मां नाज़रीन खे गुज़ारिश कयुमि त कंहिंखे बि जेके अॼु जेके चवनि था त असां रियासत मदीना हिकिड़ी अहिड़ी रियासत ठाहींदासीं जंहिंमें इंसाफ़ हूंदो, त उन्हनि खे इहा बि ख़बर न आहे त मीसा के मदीना जा पॉइंट्स कहिड़ा हुया। बिल्कुलु त रियासत मदीना जे ठाहिण जे लाइ कहिड़ी कीअं ज़िंदगी गुज़ारिजे, हाकिम जी ज़िमेदारी छा आहे। यानी हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु फरमाए थो त जेकॾहिं मुंहिंजे दौर हुकूमत में नहर फरात ते बुखियो उञायल कुतो बि मरी वञे त उनजो ज़िमेदार मां आहियां। बेशक यानी एतिरो अदुल आहे। ॾिसंदव ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जो अदुल ॾिसंदव त दुनिया में उन खां वधीक त को आदिल इंसान ई न हुयो। बिल्कुलु ॿुधो न, त जेकॾहिं असां चऊं था त इम्प्लीमेंट केरु कंदो उन ते, उन जी ज़िंदगी ते, आम ज़िंदगीअ ते। हाकिम उहो त जेको राति जो अचे ऐं पंहिंजे ग़रीबनि ऐं मिसकीननि जे वटि मानी रखी हलियो वञे ऐं उन्हनि खे ख़बर ई न हुजे त केरु हो, माना केरु रखी केरु वियो रखी मानी वियो रिस्क आहे। ही आयो काॾो। ॿुधो न, त उहो हक़ीक़त इहा आहे त असां इम्प्लीमेंट नथा कयूं, नारो हणूं था। सही ॿुधो, इस्लाम राय जो जेका इस्लाम जेको आहे उहो वठण जो नालो न आहे, ॾियण जो आहे। बिल्कुलु ऐं असां हर शइ इस्लाम खां वठूं था, ॾियण लाइ कुझु तयारु न आहियूं। सही। मुंहिंजे ख़्याल में हिनमहिल ताईं असां दीन इस्लाम खे सम्झण जी कॾहिं कोशिशि कोशिशि न न कई कई आहे। इन मौज़ूअ ते असां अॻिते ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं त कीअं सम्झिजे ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जो जेके ॾिनल तालीमात आहिनि उन्हनि ते कीअं अमल कजे, उन तालीम सां असांजी ज़िंदगी कीअं बैलेंस में अची सघे थी ऐं कीअं बहितर थी सघे थी, इन ते असां रोशनी विझंदासीं। पर हुसैन बख्श गिलाल साहब मौजूदु आहे ऐं अनवर अली गिलाल साहब मौजूदु आहे, त अव्हां जे मिठड़े आवाज़ में नातिया कलाम मां चईंदसि त ॿुधी वठूं। जे रसूल अल्लाह खे रब फर्श ते आणे नहा, जे रसूल अल्लाह खे रब फर्श ते आणे नहा, काबतुल्लाह खे मके में को वञी माणे नहा, काबतुल्लाह खे मके में को वञी माणे नहा, जे रसूल अल्लाह खे रब फर्श ते आणे नहा, काबतुल्लाह खे मके में को वञी माणे नहा। हो 12 रबीउल अव्वल में मिलियो शरफ सूमर रात खे, आंदो रब घर अबेदुल्ला में मुस्तफ़ा जी ज़ात खे, आंदो रब घर अबेदुल्ला में मुस्तफ़ा जी ज़ात खे, न त ख़ुदा जी ज़ात खे को ई बंदो ॼाणे नहा, न त ख़ुदा जी ज़ात खे को ई बंदो ॼाणे नहा, काबतुल्लाह खे मके में को वञी माणे नहा। आमिना साइण जे झोली नूर रहमत पई बसी, हीअ ख़ुदा जी मारिफत महबूब सोणे आडसी, हीअ ख़ुदा जी मारिफत महबूब सोणे आडसी, ला इलाहा जी लो लड़ी को ई पढ़े पाणे नहा, ला इलाहा जी लो लड़ी को ई पढ़े पाणे नहा, काबतुल्लाह खे मके में को वञी माणे नहा, काबतुल्लाह खे मके में को वञी माणे नहा। तो असां ते मोमिन थियो फज़ल ही आहे रबी, एहतरामन सां कयूं था ईद मीलाद नबी, एहतरामन सां कयूं था ईद मीलाद नबी, हे हीअं ॻाल्हियूं कॾहिं को ई बिवा खाणे नहा, हे हीअं ॻाल्हियूं कॾहिं को ई बिवा खाणे
नहा काबतुल्लाह खे मके में को वञी माणे नहा काबतुल्लाह खे मके में को बनी माणे नहा तो असां ते कुल अदा थोरा आहिनि लजपाल जा ही मिठा मौलूद अॼु मिसकीन मीरल गिलाल जा ही मिठा मौलूद अॼु मिसकीन मीरल गिलाल जा महफ़िलनि में यार वेही को ॿुधे हाणे नहा महफ़िलनि में यार वेही को ॿुधे हाणे नहा काबतुल्लाह खे मके में को वञी माणे नहा जे रसूल अल्लाह खे रब फर्श ते आणे नहा जे रसूल अल्लाह खे रब फर्श ते आणे नहा काबतुल्लाह खे मके में को वञी माणे नहा सुभान अल्लाह तमामु मिठड़ो कलाम ऐं ॿुधी रूह खे राहत मिली वई छो त हिन महीने में या उअं बि जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ॻाल्हि बि कबी आहे त उहो बि ज़िक्र आहे उहा शइ बि इबादत में शामिलु थी वेंदी आहे जेकॾहिं का नेकीअ जी ऐं का चङी ॻाल्हि कंहिं ॿिए सां वंडिजे थी त उहो बि सदको आहे सदका जारी आहे त इन करे जेकॾहिं का सुठी ॻाल्हि अव्हां जे ज़हन में आहे त पोइ कंजूसी न कंदा कयो वंडण में बल्कि कोशिशि कंदा कयो त भर में को साथी आहे को दोस्त आहे को मिट आहे को माइट आहे उन सां वंडे वठंदा कयो इन सां छा थींदो त ख़्यालनि जी जॾहिं ॾे वठि थींदी आहे त पोइ नज़रिया हिकु ॿिए ॾे मुंतक़िल थींदा आहिनि ऐं ईअं मेल मेलाप वधंदो आहे ऐं वेझड़ाए पईंदी आहे त अलाह करे त हर कोई वेझो थी वञे छो त अॼुकल्ह परे परे हर को थी वियो आहे बहरहाल साईअ जो वक़्तु आहे साई ॾांहुं वधंदासीं हीअ नशियात अव्हां जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी ऑल्पर स्क्रीम ऐं टेलीनो 4G वारनि जे ताउन सां काॾे बि न वञिजो मिलूं था मुख़्तसिर ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 अफ्तार ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान 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 जी व्यूअर सलाम रमज़ान नशियात में वरी अव्हां खे भली कार चवां थी नशियात अव्हां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी ऑल्पर स्क्रीम ऐं टेलीनो 4G वारनि जे सहकार सां हिन अंगण ते हिकु नओं महिमान कही आयो आहे उनखे बि भली कार चवंदासीं मोहम्मद कासिम रज़ा कादरी साहब अस्सलाम वालेकुम अव्हां खे भली कार चऊं था ऐं माशाल्लाह साईं जन तमामु बहितरीन नात ख़्वाह आहिनि आख़िर में उन्हनि खां ज़रूरु असां का नात ॿुधंदासीं पर फ़िलहाल सैयद सज्जाद शबीर रिज़वी साहब मौजूदु आहे ऐं ॻाल्हि ॿोल असांजी जेका जाथे असां छॾी हुई उतां ई मां चाहींदसि अॻिते उन सिलसिले खे जोड़िजे ऐं केॾा ॻाल्हि ॿोल हले पई असांजी तालीमात ते त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके ॾिनल तालीमात आहिनि उन्हनि खे असां छॾे ॾिनो आहे या सम्झो ई न आहे इन ते कुझु रोशनी विझंदो जी बिल्कुलु अमल तॾहिं थींदो आहे जॾहिं का ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे ऐं मां सम्झां थो त अञा ताईं उहा सीरत जेकी हुज़ूर साईं जी ऐं उनजे आल जी जेको असली किरदारु आहे उहो असां डिलीवर न करे सघिया आहियूं ग्रास रूट लेवल ते आम माण्हुनि ताईं जेकॾहिं उहो हिकिड़ो ई ख़ुतबो मां जीअं तव्हांखे अर्ज़ु कयो त जेको गदीर जे मैदान में हुज़ूर साईं फरमायो जंहिं UN जेको चार्टर ठाहियो आहे उहो सॼे ख़ुतबे में उन्हनि चार्टर ठाहियो आहे यानी इंसानी हक़नि जी ॻाल्हि जिथे थींदी
उते साईं जन जो उहो ख़ुतबो जेको ख़ासि तौर ते रमज़ान में असां वटि जेके सरदार आहिनि, जेके वॾेरा आहिनि, जेके जागीरदार आहिनि, उहे ग़रीबनि खे राशन बि ॾींदा आहिनि ऐं ग़रीबनि खे इफ़्तार बि कराईंदा आहिनि। त उन्हनि खे मां अर्ज़ु कयुमि त इफ़्तार जो मक़सदु उहो आहे त जेको पाण खाओ उहो ॿियनि खे खारायो। ईअं न त पाण सुठी ग़िज़ा खाओ ऐं ग़रीबनि जे लाइ का आम ग़िज़ा हुजे। छो त अहल बैत ऐं हुज़ूर साईं जो रस्तो इहो हो त जेको पाण खाईंदा उहे पंहिंजे साहबा खे बि उहो खाराईंदा हुया। अॼुकल्ह असां जेको तव्हां ॾिसो था त इंसानी हक़नि जी भञ कड़ी उते थी थिए त असां रमज़ान में ज़कात कढूं था या फितरो कढूं था या ख़ैरात कढूं था, राशन ॾियूं था, त उन जे लाइ बि वॾा वॾा फ़ोटू पंहिंजो सोशल मीडिया ते ऐं अख़बारनि में वॾा वॾा फ़ोटू था अचनि था, तव्हां राशन था विरायूं। माना हिकिड़ो हेतिरो थेलड़ो आहे, उन जी जेका तस्वीर आहे उहा फेसबुक ते मिले थी। अटे जो थेलड़ो ॾियूं था त उन में बि इज़त ऐं नफ़्स ग़रीब जी मजरू था कयूं। सही। ऐं इस्लाम चवे थो त हिकु हथ खे ॾियो त ॿिए हथ खे ख़बर न पए। सही। इन जो मक़सदु इहो आहे त असां ॾेखार था कयूं, जेकॾहिं असां इस्लाम जी हक़ीक़ी तस्वीर पेश कयूं ऐं अवाम ताईं उहा पहुचे, उन जे लाइ जेकी तव्हांजी ॻाल्हि जो उन जो निचोड़ इहो आहे त असां वटि हुज़ूर साईं जी ऐं उनजे औलाद जी उनजी सॼो किरदारु छो नथो पहुचे। उन जे लाइ हक़ीक़त इहा आहे त असां वटि अमल जी घटिताई आहे। जेकॾहिं असां अमल कयूं, हाणे तव्हां ॾिसो त रमज़ान जो महीनो आहे, हज़रत अली अलैहिस्सलाम वञे थो, पंहिंजो ग़ुलाम कंबर साम्हूं फ़क़ीर वेठा आहिनि। फ़क़ीर चवनि था त मौला असां सां बि त अची इफ़्तार कयो। पाण सुवारीअ तां लही ऐं फ़क़ीरनि सां वेही रहिया आहिनि। यानी हाणे का तमीज़ न रही आहे, मौला काइनात आहिनि, सॼे काइनात जा मालिक आहिनि, इहा तमीज़ न रही आहे, फ़क़ीरनि जे विच में वेठा आहिनि। साम्हूं हिकिड़ो माण्हू थो लंघे, चए थो मौला तव्हां ख़लीफ़े वक़्तु आहियो, तव्हां फ़क़ीरनि सां वेठा आहियो। त मौला फरमाइनि था त छो कि तव्हां साहिब हुकूमत आहियो। त मौला मुस्कुराए चवनि था त हीअ हुकूमत मुंहिंजे नज़र में हिन जुतीअ जे बराबरि आहे, माना दुनियावी हुकूमत आहे। अॼु तव्हां को हाकिम अहिड़ो इस्लामी ममालिक में ॾिठो अथव जेको अची पंहिंजी रियाया सां ज़मीन में वेही ऐं इफ़्तार करे? मुमकिन ई न आहे। माना सालनि ताईं नज़रुनि को अहिड़ो हाकिम कोन ॾिठो आहे। इन जो मक़सदु इहो आहे त असां नारो त हणूं था इस्लाम जो, पर इस्लाम ते अमल न आहे, अमल नथा कयूं। सही चयो। इस्लाम जी इस्लाम उहो जंहिंजी हक़ीक़ी तस्वीर। इस्लाम क़त्ल करण जो नालो न आहे, क़त्ल थियण जो नालो आहे। अॼु असां इस्लाम जो नालो अहिड़ो पेश कयो आहे जिथे बम धमाका थियनि था। औलिया हाणे ॾिसो तव्हां त दाता दरबार जे औलिया जे मज़ारनि ते बि बम ब्लास्ट था थियनि ऐं उनखे नाउज़ बिल्ला इस्लाम सां जोड़ियो थो वञे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त इन जो इस्लाम सां कहिड़ो तालुक़ु आहे? दहशतगर्दीअ जो इस्लाम सां कहिड़ो तालुक़ु आहे? किथे दहशतगर्दी, किथे इस्लाम? यानी मां इहो अर्ज़ु कयां त हिकिड़ो नओं ख़ैर मुस्लमान थियो, नओं हुज़ूर साईं जी ख़िदमत में आयो, चईं या रसूल अल्लाह मां नओं मुस्लमान थियो आहियां, मां रस्ते में वञा पियो, हिकिड़ो पनो भञी वणमो ऐं मां हिनखे ईअं करे ऐं ज़मीन में उछले छॾियो। छा इस्लाम मूंखे इजाज़त ॾिए थो त मां ईअं पन भञी ऐं उछलियां? त हुज़ूर साईं फरमाइनि था त इहो इस्लाम जी हक़ीक़ी तस्वीर मां पेश थो कयां त सिंध टीवी जे तवसुत सां। त हुज़ूर साईं फरमाइनि था त इहे जेके पन आहिनि इहे बि अलाह जी तस्वीर था कनि। इस्लाम इजाज़त नथो ॾिए त तव्हां बेमक़सद कंहिं पन खे टोड़े ऐं ईअं उछलियो। हाणे मां पुछां थो, जेको इस्लाम पन टोड़ण जी इजाज़त नथो ॾिए उहो बम धमाको करण जी इजाज़त ॾींदो? बिल्कुलु न। त इहा ई ॻाल्हि आहे त असां पंहिंजे दीन खे हिन महिल ताईं सम्झो ई न आहे। किथे न किथे असांजा रवैया पंहिंजे दीन खे ग़लति साबित करण में काफ़ी हद ताईं अमल असांजो पंहिंजो आहे। ॿुधाई न आहे आम माण्हुनि में। तासुबात में इंसान जेको आहे गरक थी चुको आहे। सही था चओ। ऐं जे तासुबात जे पर्दा जेकॾहिं हिजाब ख़तमु थियनि ऐं इस्लाम जी हक़ीक़ी तस्वीर पेश कई वञे त इस्लाम त हिकिड़ो आफ़ाक़ी मज़हब। बिल्कुलु सही चयो। इस्लाम में तशद्दुद न आहे त लठ खणी औरत ते शुरू थी वञे ऐं बुरका पाए मायूं ऐं लठियूं खणी ॿाहिरि निकिरे। इस्लाम इस्लाम में त औरतुनि खे वॾा हुक़ूक़ ॾिनल आहिनि। बिल्कुलु। ऐं इन ते असां हिकिड़ो प्रोग्राम सोचियो आहे त रमज़ान खां पोइ या रमज़ान में मौक़ो मिलियो त इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। त माण्हुनि जे ज़हन में आहे त इस्लाम औरत ते पाबंदियूं मड़ियूं आहिनि, पर इन ॻाल्हि खे साबित करे सघिजे थो त जेतिरी आज़ादी दीन इस्लाम में औरत खे आहे ओतिरी शायदि कंहिं मज़हब में हुजे, ऐं जेतिरा हक़ ऐं जेतिरो तहफ़ुज़ दीन इस्लाम ॾिनो आहे उहो कंहिं बि न ॾिनो आहे औरत खे। इन मौज़ू ते असां ज़रूरु कॾहिं ॻाल्हाईंदासीं इंशाअल्लाह।
पर इजाज़त जो वक़्तु बि अची चुको आहे ऐं वॾा वॾा मुंहिंजा अमां हिते कही आयो सभई ॾाढो सुठो लॻो अमां सभिनी जे माशाल्लाह सुठनि आवाज़नि में नातिया कलाम ॿुधी करे ऐं सैयद सज्जाद शबीर रिज़वी साहब अवां जी महिरबानी जो अवां हिते कही आयो जी व्यूवर्स ऐं वेंदे वेंदे असां अवां खां नातिया कलाम ज़रूरु ॿुधंदासीं मोहम्मद कासिम रज़ा कादरी साहब पर उन खां पहिरियों व्यूवर्स अव्हांखे ॿुधाईंदी हलां त ये नशरियात अवां सभिनी जे लाइ पेश कई वई करशी जामे शीरी ऑलपर्स क्रीम टेलीनोर 4G डायमंड सुप्रीम फोम शारजा कुकिंग ऑयल एनेक्स होम अप्लायंसेस सोगो सुरहान टी फलक बासमती राइस सुपरस्टार मोटरसाइकिल हबीब ऑयल मिल्स बेक पॉलर्स कोहिनूर वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स रूहफ्सा मेहरान स्पाइसेस हर्बियन हर्बल फार्मा प्रोटीन जूस फास्टर मोबाइल एसेसरीज हाशमी स्पगुल उनके अलावा मुगलिया निमको इंटरफूड पांडा केमिकल फेस फ्रेश मीज़ान LED लाइट ऐं मलका फूड द क्वीन ऑफ टेस्ट वारनि जे ताउन सां ये नशियात अवां सभिनी ताईं पहुचाई वई इंशाल्लाह हयाती बख़ैर सुभाणे जेकॾहिं ज़िंदगी साथ न तो वरी अवां सभिनी सां मुलाक़ात थींदी पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझी सारे लहजा सारे जग जा जानी कजा मेहरबानी ओ मुझी सारे लहजा सारे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी ओ मुझी सारे लहजा सारे जग जा जानी कजा मेहरबानी दुनिया आखिरत में तुझो साथ घुरजे सहारो ॾिजा पियो दुख ऐं किलत में ओ दुनिया आखिरत में तुझो साथ घुरजे सहारो ॾिजा पियो दुख ऐं किलत में कजा सिर ते आयल मुश्किल आसानी कजा मेहरबानी ओ मुझी सार लहजा सारे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी ओ मुझी सार लहजा सारे जग जा जानी कजा मेहरबानी तू ई देत थी दी सकरात सौली सुख्यो साहवी दो खडंदी खटोली ओ तू ई देत थी दी सकरात सौली सुख्यो साहवी दो खडंदी खटोली कजा सर ते आयल मुश्किल आसानी कजा मेहरबानी ओ मुझी सार लहजा सारे जग जा जानी कजा मेहरबानी हुज्जतों में आहे रब लग लड़िया मुझी झोपड़ीअ में बस हिक घड़िया हुज्जतों में आहे रब लग लड़िया मुझी झोपड़ीअ में बस हिक घड़िया अची मोहे बमू वट मुझी खाओ मानी कजा मेहरबानी मुझी सार लहजा सारे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan.
Ramadan, Ramadan, Ramadan. Salam Ramadan, Ramadan, Ramadan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक